अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हांजे लाइ धमाकेदार अपडेट खणी आया आहियूं। तकरार ड्रामो ऐं दहशत फिल्म जी हिकु दहशत फिल्म अची रही आहे दोस्तों, जंहिंमें उम्मीद अली कलवड़ साहब बि आहे, यानी ओठो साहब बि आहे ऐं काफ़ी ॿिया अदाकार आहिनि। इहा अनक़रीब रिलीज़ थियण वारी आहे। इन जी पूरी अपडेट ॾींदासीं तव्हांखे इन नंढड़े वीडियो में। पहिरियां इन खे आख़िर ताईं ॾिसो ऐं थी सघे त शाहिद खुसो वीलॉग यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा, असांजे पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, दहशत फिल्म अली हसन चॾड़ साहब राइटर आहे, उन जी जेको आहे डायरेक्शन भी उन जी आहे, जंहिंमें उम्मीद अली कलवड़ साहब एक्टर आहे, ख़ुदि अली हसन चॾड़ साहब ऐं काफ़ी सारा खोड़ ॿिया अदाकार भी इन में कमु करे रहिया आहिनि। ऐं ख़ासि ॻाल्हि इहा आहे त इन में सोनू मिर्ज़ा भी आहे, लेडीज़ फीमेल अदाकारा सोनू मिर्ज़ा यानी पठानी बेगम, जेका ज़हर ज़िंदगी में रबन जी भेण हुई, राणे जी भेण हुई, जंहिं कमाल खान जहिड़े हाथी के भी ॾाढो सटको ॾिनो हुयो। ऐं पठानी उन्ही जी भी हिन में मतिलबु फिल्म में अदाकारी आहे ऐं बहितरीनु लेवल ते ऐं सुठे स्केल ते इन फिल्म रिकॉर्ड कई वई आहे मीरपुर माथेले में। ऐं जी पूरी शूटिंग ख़त्म थी चुकी आहे, पूरी थी चुकी आहे। हाणे अनक़रीब ही रिलीज़ कई वेंदी ऐं फिल्म बहितरीनु करेक्टर आहे। ऐं ख़ासि करे ही ज़हर ज़िंदगी ड्रामे खे ॾिसी करे उन जो जेको अंत ख़राबु थियो, उन जे मुक़ाबले में ही फिल्म लॉन्च कई वई आहे। ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामे जो अंत जेको एंड हुयो उहो ख़राबु थियो, लेकिन हिन में एंड जेको आहे सुठो थींदो ऐं ज़ालिम खे मारियो वेंदो आख़िर में। बिल्कुलु उन जे मुक़ाबले में ही फिल्म रिकॉर्ड कई वई आहे। इहा जॾहिं फिल्म ईंदी उहा बि असां तव्हांखे जेको आहे अपडेट ॾींदासीं, तव्हांखे लिंक बि ॾींदासीं ऐं तव्हां वञी उहा फिल्म ॾिसिजो। ऐं हीअ फिल्म ऐं ज़हर ज़िंदगी फिल्म में कहिड़ो फ़र्क़ु आहे इहो बि नोट करे पोइ तव्हां कमेंट बि ॾेई सघो था। ऐं हीअ ख़ासि करे ज़हर ज़िंदगी जे मुक़ाबले में फिल्म रिकॉर्ड कई वई आहे। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों, ख़ुदा हाफ़िज़।